अवां जेकी ज़ोंक सिम इस्तेमाल था कयो पिया उहा केॾे एक्टिव थी आहे उन मालिक जो नालो छा आहे शिनाख्ती कार्ड नंबर छा आहे अने अवां जी शिनाख्ती कार्ड नंबर ते टोटल केतिरियूं ज़ोंक ऐं सिमूं निकितल आहिनि उनजा नंबर कड़ा कड़ा आहिनि जेके दोस्त चवंदा आहिनि त बाबा असांखे ज़ोंक सिम जे बारे में ॿुधायो ज़ोंक सिम जे बारे में ॿुधायो कोन था रुॻो जे सिम जेको आहे ॿिनि सिमनि जे बारे में ॿुधायो था त बाबा अॼु तव्हांजो वारो आहे ॾिसो अगरि तव्हां ज़ोंक सिम इस्तेमालु कयो था त हिन वधीक वधि शेयर कयो अगरि हिन ते जेको आहे सुठा रिएक्शन आया त असां तव्हां सां ॿीहर जेको आहे ॿिया ज़ोंक जे हवाले सां कोर्स शेयर कंदासीं ऐं जेको आहे ट्रिक्स शेयर कंदासीं सो ॾिसो हे तव्हां जेको आहे पहिरियों तरीक़ो ॾिसण लाइ त बाबा सिम कॾहिं एक्टिव थी आहे या सिम जे मालिक जो जेको आहे नालो छा आहे उन शिनाख्ती कार्ड नंबर छा आहे ठीकु आहे साईं इहो ज़ोंक जी सिम जे तरीक़े सां शेयर था कयूं पिया ॾिसो अव्हांखे मैसेज में वञिणो आहे ऐं अव्हांखे छा कंहिं ते मैसेज करिणो आहे 667 ते ठीकु आहे 667 ते तव्हांखे मैसेज करिणो आहे छा मैसेज करिणो आहे MNP लिखी करे तव्हां मैसेज कंदा अव्हां जे साम्हूं जेको आहे सो सिम जे मालिक जो नालो सिम जो नंबर सिम जे मालिक जो शिनाख्ती कार्ड नंबर ऐं हिन अव्हां सिम जी जेकी एक्टिवेशन डेट आहे उहा साम्हूं अची वेंदी उन खां पोइ जेको आहे सो इहो ॾिसणु चाहियो था त बाबा अव्हां जेकी सिम आहे जेको आहे ज़ोंक जी सिम आहे जेके टोटल केतिरियूं अव्हां शिनाख्ती कार्ड ते निकितल आहिनि सभु उनजो बि ॾिसण लाइ त बाबा अव्हां जी ज़ोंक जी सिम केतिरे अव्हां जी शिनाख्ती कार्ड ते केतिरियूं ज़ोंक जी सिम निकितल आहिनि त उहो काफ़ी आसान तरीक़ेकार आहे त जेको असांखे मैसेज करिणो आहे छा ते मैसेज करिणो आहे 7911 ते अव्हांखे मैसेज करिणो आहे छा लिखी करे मैसेज करिणो आहे सिर्फ़ु 20 लिखी करे जॾहिं अव्हां 20 लिखी करे 7911 ते मैसेज कंदा अव्हां जे साम्हूं जेकी अव्हां शिनाख्ती कार्ड ते सिमूं निकितल हूंदियूं उहे अव्हां जे साम्हूं अची वेंदियूं मुंहिंजी हिकु निकितल आहे जीअं तव्हां ॾिसी सघो था ॾाढा मालूमाती वीडियोस तव्हांखे असां हिन अकाउंट ते मिलंदा रहंदा सो वीडियो खे लाइक करे हिन अकाउंट खे फॉलो करे छॾींदा जीअं तव्हां अॻिते ॾाढा मालूमाती वीडियोस ॾिसी सघो अल्लाह हाफ़िज़।